वयक्शिफु अस्सूअ वयजअलुकुम खुलफाअल अर्ज़ अइलाहुम मअल्लाहि क़लीलन मा तज़क्करून। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 20 सिपारे सूरत नमिल जी हिकिड़ी आयत तव्हांजे साम्हूं तिलावत कई वई आहे। इन आयत में अल्लाह ताला दुआ जो मसलो बयान फरमायो आहे। ये नमाज इबादत आहे, रोज़ो इबादत आहे, हज ऐं ज़कात इबादत आहे, ये दुआ भी इबादत। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अद्दुआ मुखुल इबादत। फरमायूं दुआ इबादत जो मगज़। अद्दुआ सिलाहुल मोमिन, दुआ मोमिन जो हथियार। जी हथियार जे ज़रिए सां मुसलमान पंहिंजे जान माल इज़्ज़त आबरू जी हिफ़ाज़त कंदो आहे, तो दुआ के ज़रिए सां भी मुसलमान पंहिंजे जान माल इज़्ज़त आबरू जी हिफ़ाज़त कंदो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरफात के मैदान में 4.5 कलाक मुसलसल दुआ कई। साहबा फरमाइनि था एडी ॾुखी दुआ हुई जो साईं जन जे कुल्लल मुबारक करते जेका एराम मुबारक की चादर ही साहब हेठ के सवाल तो बे तो 4.5 कलाक मुसलसल कंहिंजे लाइ पिया दुआ करो। छा नबी साईं के साहबा जो फिक्र हो जा उन्हनि जे बारे में तो अल्लाह ताला पंहिंजे महबूब के तसल्ली ॾिनी वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। रब फरमायो मुंहिंजा महबूब तूं पंहिंजे साहबा जो फिक्र न कजां, तोसां वाइदो आहे जेके भी तुंहिंजा साहबी मके ऐं मदीने वारा मुहाजिर ऐं अंसार फरमाई मां उन्हनि खां त राज़ी आहियां, पर वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान क़यामत ताईं जेके तुंहिंजा गुनाहगार उम्मती तुंहिंजे साहबनि जी सुहिणे नमूने सां ताबेदारी कंदा, रज़ी अल्लाहु अन्हुम मां रब उन्हनि खां बि राज़ी आहे। नबी साईं के हजरत अबू बकर हजरत उमर जो फिक्र को न हो। उन्हनि जे बारे में त मुंहिंजे नबी ऐलान फरमायो सय्यदा कुल अहलिल जन्नह अबू बकर व उमर। फरमायो क़यामत जेके भी मुंहिंजी उम्मत जा कुराड़ा जन्नत में वेंदा उन्हनि जा सरदार मुंहिंजा यार अबू बकर ऐं उमर हूंदा। नबी साईं के पंहिंजे न्याणे हजरत उस्मान जो भी फिक्र को न हो। उनखे त मुंहिंजे नबी भाकुर पाए करे फरमायो लिकुल्लि नबीइन रफ़ीक
व रफीकी फिल जन्नत उस्मान, फरमायो जन्नत में हर नबी जो साथी हूंदो पर मोहम्मद मुस्तफ़ा जो जन्नत जो साथी उस्मान था। साईं जन के पंहिंजे सौट हज़रत अली से जो भी फिक्र को न हो, उन जी लाइ त मुंहिंजे नबी गदीर जे मौके ते ऐलान फरमायो मल कुल्तु मौला फहाज़ा अली मौला, फरमायो जंहिंजो मां दोस्त अली भी उन दोस्त जेको मूंसां दोस्ती रखंदो चाहियो हुनखे घुर्जे त मुंहिंजे अली सां भी दोस्ती रखे। जंहिंजे लाइ मुंहिंजा सुहिणा नबी दुआ था घुरनि अल्लाहुम्मा वालि मन वाला वआदि मन आदा, ओ मुंहिंजा अल्लाह जेको अली सां मोहब्बत रखे तू भी उन सां मोहब्बत रखजा, जेको मुंहिंजे अली सां दुश्मनी रखे या अल्लाह तू भी उन सां दुश्मनी रखजा। जंहिंखे नबी से भाकुर पाए करे फरमायो अली घबरा न, जियां दुनिया में तू मुंहिंजो पाड़ेसरी, फरमायो जन्नत में भी तुंहिंजो बंगलो मां मोहम्मद जे बंगले जे भरिसां। साईं जन के पंहिंजे ॾोटनि सोगे हसन ऐं हुसैन जो भी फिक्र कोन हो, उन्हनि जी लाइ त मुंहिंजे नबी ऐलान फरमायो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाब आलिल जन्नह, फरमायो क़यामत ताईं जेके भी मुंहिंजी उम्मत जा जवान जन्नत में वेंदा उन्हनि जा सरदार मुंहिंजा बचड़ा हसन ऐं हुसैन हूंदा। जन के नबी से हंज में विहारे करे दुआऊं पिया घुरनि अल्लाहुम्मा इन्नी उहिब्बुहुमा, या अल्लाह ही हसन भी मूंखे प्यारो थई हुसैन भी मूंखे प्यारो थई, फ़अहिब्बहुमा, या अल्लाह जे मुंहिंजो इन्हनि सां प्यार आहे तू भी इन्हनि सां प्यार कजां, वअहिब्ब मन अहब्बहुमा, कम वारी ॻाल्हि आहे, वअहिब्ब मन अहब्बहुमा, या अल्लाह क़यामत ताईं जेके मुंहिंजा गुनाहगार उम्मती मुंहिंजे इन्हनि बच्चनि सां प्यार कनि उन्हनि सां भी प्यार कनि। मुबारक हुजे साईं जन असांजे लाइ भी दुआ घुरो, जंहिंजी सोने हसन ऐं हुसैन सां मोहब्बत आहे हथ मथे करो। नबी से फरमाया या अल्लाह क़यामत ताईं जेके मुंहिंजा उम्मती मुंहिंजे इन्हनि बच्चनि सां प्यार कनि उन्हनि सां भी प्यार कजां। साईं जन खे पंहिंजे न्याणियुनि जो भी फिक्र कोन हो, छो त साईं जन जूं टे न्याणियूं बीबी ज़ैनब, रुक़ैया, उम्मे कलसूम रज़ी अल्लाह ताला अन्हा, उहे त साईं जन जे हयाती में फौत थी वयूं। उन्हनि जे मग़फ़िरत ऐं बख़्शिश जूं दुआऊं त साईं जन पाण घुरियूं। बाक़ी हिकिड़ी न्याणी नंढड़ी ख़ातून जन्नत, उन जे लाइ भी मुंहिंजा साईं पाण ऐलान फरमाए विया सय्यदतुन निसाए अहलिल जन्नत फातिमा, फरमायो क़यामत ताईं जेके भी औरतूं जन्नत में वेंदियूं उन्हनि जी सरदार मुंहिंजी न्याणी फातिमा हो। नबी साईं खे पंहिंजे बीबियुनि जो भी फिक्र कोन हो, उन्हनि खे तरफ़ क़ुरान मजीद में चई छॾियो या निसा अन्नबी लस्तुन्न कअहदिम मिनन निसा, ओ मुंहिंजे सोने नबी जूं घरवारियूं दुनिया जी का बि औरत तव्हां जहिड़ी नथी थी सघे। जियां तव्हांजो घोट मोहम्मद मुस्तफ़ा सॼी काइनात जो सरदार, तीअं मोहम्मद मुस्तफ़ा जूं बीबियूं ऐं कुंवारियूं भी सॼी दुनिया जे कुंवारियुनि जूं सरदार। सवाल तो पैदा अल्लाह जो नबी कंहिंजे लाइ पियो एॾियूं दुआऊं घुरे, कंहिंजे लाइ पिया रोअनि। घोटकी जा मुसलमानो नबी से दुआ पिया घुरनि, तव्हां ई असांजे रोअनि पिया असांजे। त 1450 साल बाद जेके मुंहिंजे उम्मत जा जवान, मुंहिंजी उम्मत जा कुराड़ा, मुंहिंजी उम्मत जूं मायूं, मुंहिंजी उम्मत जा मर्द, मुंहिंजी उम्मत जा अमीर, मुंहिंजी उम्मत जा गरीब
उन्हनि जो छा थींदो? अल्लाह ताला जिब्रील के हुकुम कयो, जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे महबूब खे जो सोना तुझी दुआ कबूल थी वई, सतन आसमानन के चीरे करे मां खुदा जी दरबार में पहुंची वई। तो सा वायदो तो कया जेके भी तुझा गुनाहगार उम्मती क़यामत ने अरफात के मैदान में आया रोई करे जे मुखो माफी वतऊं, तो सा वायदो आ मां पंहिंजा हक़ सब माफ़ करे छॾींदुसि। बाक़ी बाननि जे हक़नि जी माफ़ी न मिलंदनि, गार जी माफ़ी न मिलंदनि, गिला जी माफ़ी न मिलंदनि, चोरीअ जी माफ़ी न मिलंदनि, दाड़े जी माफ़ी न मिलंदनि, व्याज जी माफ़ी न मिलंदनि, रुश्वत जी माफ़ी न मिलंदनि। पंहिंजा हक़ माफ़ कंदुसां, पर जेकर पराई सुई भी फबायूं भली सजी जिंदगी बैतुल्ला जा तवाफ कन, रात ॾींहं रोन सोना तोसां वाइदो आ मां पंहिंजा हक़ माफ़ कंदोसां, पर बाननि जे हक़नि जी माफ़ी न मिलंदी। मौलवी जोगी के गाड़ दिनवा माफी कान मिलंदव, कारी नसीबुल्ला के गाड़ दिनवा माफी न मिलंदव, हाल जीवारन देव शरीफारन बुजुर्गन के गाड़ दिनवा माफी न मिलंदव, पर गोठी जे का पागरी का भील का कोली वाणे के भी गाड़ दिनवा त माफी न मिलंदव, जेस ताईं उनको माफी न वठो। इन जिक्र अल्लाह से फरमा वला तसुब्बुल्लज़ीना यदून मिन दूनिल्लाह फयसुब्बुल्लाह अदवन बिगैरि इल्म। ओ मुसलमानों न हिंदुल पागल पीलल कोल नहीं वागन जे कूड़ल महबूदन के गारू न जो मत होए बेईमान तवा जे सच्चे अल्लाह के न गारू। नबी से भी फरमायो पंहिंजी अम्मा के पंहिंजी भेण के पंहिंजी न्याणीअ के गार न ॾिजो। साहबाज़ के से पंहिंजी न्याणी पंहिंजी भेण पंहिंजी अम्मा के गार केरु ॾींदो? नबी से फरमायो तव्हां ॿिए जी अम्मा के गार ॾिनी, ॿिए जे भेण के गार ॾिनव, ॿिए जी न्याणीअ के गार ॾिनव, जेका पंहिंजी अम्मा पंहिंजी न्याणी ऐं पंहिंजी भेण के तव्हां गारियूं ॾियो। अज तो गार रवाज थी वही है, माना पक्की दोस्ती है जो दोस्त होटल ते वेठो हुजे पहिरें नंबर ते मुंह ते पुॼो ॾियोसि शद ई मद सां पटे करे गार ॾियोसि, इहा सच्ची दोस्ती। घोट की जी का चने का इंदर का मार की किरगार थोड़े कोली बील की किरगार थोड़े उन जी माफी नथी मिली सके। त जेको नबी जी साहबा, नबी से जी अहल बैत, नबी से जे बीबिन, नबी से जे खानदान जे भातन के गारियूं ॾींदो न बेईमान के रब कीअं माफ़ कंदुसि? गिला जी माफी न मिलंदव, जेस ताईं वञी जंहिंजी गिला कई अथव उनको माफ़ी वठो। मौलवी जोगी जी गिला तो माफ़ कोन कंदो आहे रब, कारी नसीबुल्ला जी गिला के त रब माफ़ कोन कंदो आहे, हाले जी वारनि बुज़ुर्गनि जे जी गिला कंदो रब माफ़ कोन कंदो आहे। पर पाड़े में को बागरी को भील को कोली को वांगो वेठो अथव, उन जी भी गिला न कयो। एॾा मुक्स माण्हू आयो त मुंहं ते वञी चओसि, पर पुट जी गिला न कयो। कुरान तो फमा वैलुल लिकुल्लि हुमज़तिल लुमज़ा अल्लज़ी जमा मालन वअद्दद। रब फमा वैला तबाही बर्बादिया उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके हिक ॿिए जी गिला था कनि, हिक ॿिए ते तूमतूं था हणनि, हिक ॿिए जा ऐब था कढनि, हिक ॿिए ते चुगलियूं था हणनि, ऐब कढनि, गिला करणु, तूमत हणणु,
एक ॿिए ते चुगलियूं हणनि इहे सभु भाइर ऐं भेनरूं आहिनि क़ुर तो फवैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ह जेको ॿिए जी गिला थो करे मौलवी तरह बि वयल आहे हाफ़िज़ा तरह बि वयल आहे पीरा तरह बि वयल अथसि हाजी आहे सैयद आहे ॿिए जी गिला थो करे क़ुर तो फमा ॿई जहान बर्बाद थी वियसि वला यग़्तब बाज़ुकुम बाज़ा कुरान तो फरमा केर भी कंहिंजी गिला न करे अयुहिब्बु अहदुकुम अन याकुल लहम अखीहि मैतन फकरतुमू रब फरमा छा तव्हां हिन ॻाल्हि खे पसंदि कयो था जो तव्हांजे भाउ जो जनाज़ो पियो हुजे ऐं पंहिंजे भाउ जे जनाज़े खे कटे करे हुन जो गोश्त खाओ फकरतुमू इन खे तव्हां नापसंदि था सम्झो क़ुरान तो फरमा गिला बि एतिरो गुनाह अथव जंहिंमें सॻे मुंहल भाउ जे जनाज़े खे कटे करे हुन जो गोश्त पिया खाओ अॼु असां गिला खे गिला ई कोन था सम्झूं चऊं था गिला इहा ॻाल्हि आहे तंहिंजे करे त मुंहिंजे नबी फरमायल गीबत अशद मिन ज़िना गिला ज़िना खां बि वधीक सख़्त अथव छो त ज़ानी ज़िना करे थो ज़िना खे गुनाह त सम्झे थो गुनाह सम्झंदो त तौबा बि कंदो जेको गुनाह खे गुनाह ई नथो सम्झो तौबा कीअं कंदो तंहिंजे करे त शैतान उते रब सां वाइदो कयो जंहिं वक़्त में रब शैतान खे चयो फ़ख़्रुज मिन्हा फ़इन्नका रजीम निकिरी वञ तूं तड़ियल तूं लानती तूं सजदो छो न कयो आदम तो उन वक्त में शैतान रब के साम्हूं रब के चयो मां हिन आदम जी औलाद खे न छॾींदुसि हिननि जे आॾो बि ईंदुसि हिननि जे पोयां बि ईंदुसि हिननि जे सॼे बि ईंदुसि हिननि जे खॿे बि ईंदुसि हर तरह सां हिननि खे गुमराह कंदुसि बेजान पत्थरनि ऐं बुतनि जी पूॼा कराईंदोसांसि ज़िनाऊं कराईंदोसांसि व्याज खाराईंदोसांसि रब फरमा ठीकु आहे तोखे मोकल आहे मां रब तौबा जो दरवाज़ो खोले थो छॾियां जेकर आदम जो बचिड़ो 100 साल जे गुनाहनि खां बाद मुंहिंजे दर ते आयो अखियुनि मां बगोड़ा वाहे करे मूंखां माफ़ी वरितई मां तुंहिंजे सालनि जी महिनत खे ख़तमु करे पंहिंजे बाने खे माफ़ करे छॾींदुसि शैतान पिटको कयो मातम कयो त हाणे छा कयूं पोइ पाण में मशवरो कयूं त हाणे आदम जे औलाद खां असां अहिड़ा गुनाह कराईंदासीं जो हू गुनाह खे गुनाह ई न सम्झंदा त पोइ तौबा कीअं कंदा उहे गुनाह गिला कयो मौलवी बि जेकर हुजरे में अची वेहंदा त चवंदा बसि गोटकी में मोतबर असां ॿ बाक़ी त सभु दोज़खी मायूं रली सी बसी त चवंदियूं असां चङियूं 4 आहियूं बाक़ी त सभु इहे आहिनि वरी चइबनि बाबा गिला न कयो चवंदा बाबा गिला न आहे ॻाल्हि थी गिला चइबो ई हुनखे आहे जो हुन में उहा ग़लती हुजे ऐं मुंहं ते हुनखे चओसि त हुनखे कावड़ लॻे जेकर हुन में उहा ॻाल्हि न आहे ऐं तव्हां पर पुठि उहा ॻाल्हि कयो था त हिनखे बोहतान कयो ऐं गिला जो मतलब आहे पंहिंजूं नेकियूं दुश्मन खे मग़रिब खां वठी राति जो 2 बजे ताईं असां वाइज़ ॿुधोसीं दीन जूं ॻाल्हियूं कयूंसीं तहज्जुद पढ़ी वञी सुतासीं वरी सुबुह जो फजर जी नमाज़ पढ़ी अचे चुल्हे ते वेठासीं चांहि जो कोप बि पियूं पिया ॿिए जी गिला कईसीं सॼी राति जेके नेकियूं कयूंसीं वाइज़ ॿुधोसीं इहो सॼो सवाबु वञी हुनखे मिलियो असांजे गिचीअ में गुनाह लिखजी तंहिंजे करे त शेख सादी रहमतुल्लाह अलैह फरमायो गिला जाइज़ हुजे हा त मां पंहिंजी कुराड़ी अम्मा जी गिला कयां हा छो त गिला जो मतिलबु आहे पंहिंजूं नेकियूं दुश्मन खे ॾियणु छो न मां पंहिंजे अम्मा जी गिला कयां त घटि में घटि मुंहिंजूं नेकियूं अम्मा खे मिलनि दुश्मन खे छो मिलनि गिला कंहिंजी बि न कयो रब माफ़ न कंदो आहे वो जेको नबी जी सहाबा जी गिला करे अहल बैत तार जी गिला करे
असांजे बुजुर्गन जेके फौत थी विया हज़रत से हाले जी हज़रत से बेरवी हज़रत से अमरोटी वारन बुजुर्गन जी केर गिला कंदो त उन ज़ालिम खे माफ़ी केॾो मिलंदी जेरन को तो माफ़ी वठी सघूं था जेके मरी विया आहिनि उन्हनि जी गिला कयूं त उन्हनि खां माफ़ी कीअं वठी सघूं हसद साग इहो बि अहिड़ो गुनाह आहे जो नेकिन खे ईअं साड़े छॾींदो आहे जीअं बाहि कखनि खे साड़े रुगो थोरो दिल में तव्हां हसद कयो त फलाणे भलो घर छो ठारायो आहे फलाणे भली गाड़ी छो वरिती आहे फलाणे खे हेतिरी ज़मीन छो आहे हेतिरा दुकान छो अथसि रुगो दिल में इहो ख़्यालु कयईं न हथ आई न पेर आई मुझे नबी फरमायो नेकियूं ईअं सड़ी वेंदियूं जीअं बाहि कखनि खे साड़े छॾे ऐं नेकियूं बचनि कीअं पोइ साड़ जी त बीमारी आहे हाणे नेकियुनि खे बचाए ॾिठी तने करे उलमा फरमायो आहे जंहिंसां तव्हांखे हसद थिए जंहिंसां तव्हांखे साड़ थिए रब खां दुआ घुरंदा कयो या अल्लाह हिनखे तो किरोड़ जो बंगलो ॾिनो आहे 2 किरोड़ जो ॿियो बि बंगलो ॾींस भली मुंहिंजो अंदरि सड़े मां तुंहिंजे तक़सीम ते नाराज़ छो थो थियां या अल्लाह हिनखे तो 50 लाख जी गाड़ी ॾिनी आहे किरोड़ जी ॿी गाड़ी बि ॾींस भली मुंहिंजो अंदरि सड़े मां तुंहिंजे तक़सीम ते नाराज़ छो थो थियां या अल्लाह इनके 500 जगह बज़मीर दी थई 1000 जगह ॿिया बि ॾीस भली मुंहिंजो अंदरि सड़े मां तुंहिंजे तक़सीम ते नाराज़ छो थो थियां या अल्लाह इन जी हेतिरी इज़त अञा इन जी इज़त वधा छो थो मुंहिंजो अंदरि सड़े मां तुंहिंजे तक़सीम ते नाराज़ छो थो थियां उन जे लाइ दुआ घुरंदा कयो हिकु कम इहो ॿियो जंहिंसां हसद थिए नी उन जे साम्हूं उन जी तारीफ़ जैसा तव्हांखे साड़ थिए थो उनजे साम्हूं उनजी तारीफ़ कयो त फलाणो ॾाढो नेक माण्हू आहे चङो माण्हू आहे सखी माण्हू आहे इंशाअल्लाह जॾहिं उनजे साम्हूं तव्हां उनजी तारीफ़ कंदव त दिलि मां हसद निकिरी वेंदो नेकियूं बची वेंदियूं न त नेकियूं ईअं सड़ी वेंदियूं जीअं बाहि कखनि खे साड़े नबी साईं फरमायो तव्हांखे ख़बर आहे सुञो कहिड़ो आहे साहबाज के जिंजा वट न पैसो न पाई न माल न मिल्कियत न दुनिया न दौलत न लटो न कपड़ो न खाधो न पीतो यो सुन्यो आ नबी साहब बाबा यो सुन्यो ना है सुन्यो आ वट सब कुछ आए पैसो भी अथस माल मिल्कियत भी अथस दुनिया दौलत भी अथस बंगला गाड़ियों हर शे अथस नमाजी भी आ रोजेदार भी आ हाजी भी आ ज़काती भी आ हर साल उम्रा भी करे पयो पर कंहिंजी बकरी खाधई कंहिंजी ज़मीन फबाई कंहिंजो हक़ खाधई कंहिंजी गिला कई कंहिं तुमत हयई कंहिंसां हसद कई साग कई क़यामत जो ॾींहुं थींदो सभु अचे फरियादी मथां बीहंदा को चवंदो मुंहिंजी बकरी खाइयो को चवंदो मुंहिंजो प्लाट खाइयो को चवंदो मुंहिंजा पैसा खाइयो पोइ हुते पैसा हूंदा त कोन हाणे छा ॾिए उन्हनि खे अल्लाह ताला फरिश्तनि खे फरमाईंदो हिन जूं नेकियूं हुननि फरियादनि खे ॾियो हिन जूं निमाज़ूं हिन जा रोज़ा हिन जूं ज़कातूं हिन जा ख़ैर ख़ैरातूं हिन जा हज उमरा सभु उहे फरियादनि खे ॾिना वेंदा पर अञा ताईं माण्हुनि जा हक़ हिन जे मथां रहंदा नेकियूं हिन जूं ख़तम थी वेंदियूं फरिश्ता चवंदा या अल्लाह हाणे त हिन जी हिक बि नेकी कान्हे का अञा माण्हू बीठा आहिनि फरियादी पोइ रब फरमाईंदो ठीकु आहे उन्हनि फरियादनि जा गुनाह हिन जे गिचीअ में विझोसि पछाड़ी में उन्हनि फरियादनि जा गुनाह हिन जे गिची में विधा वेंदा रब फरमाईंदो ऊंधो करे हिन खे जहन्नम में उछलायोसि नबी साईं फरमा सुञे में सुञो इहो आहे जंहिं वटि सभु कुझु आहे पर परावा हक़ खाधई पछाड़ीअ में नेकियूं त हली वयूं रहंदो ॿियनि जा गुनाह गिचीअ में खणी वञी जहन्नम में पहुतो मुंहिंजे नबी फरमायो सुञे में सुञो इहो आहे
अल्लाह जो वास्तो तो पंहिंजूं नेकियूं बचायो बस। कुरान मजीद में अल्लाह से फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू अलैकुम अनफुसकुम ला यज़ुरुकुम मन ज़ल्ला इज़ा तदैतुम। रब फरमाओ ईमान वारो पारे नंबर ते पंहिंजो फिक्र कयो, पंहिंजो फिक्र कयो, पंहिंजो ईमान बचायो, पंहिंजो अकीदो सही बनायो, पाण निमाज़ी थी वञो, पाण कुरान मजीद जो दौर कयो, पाण गुनाहन खां बचो, मौसीकी खां बचो, राग खां बचो, गिला खां बचो, कूड़ खां बचो, दगाबाज़ी खां बचो। ला यज़ुरुकुम मन ज़ल्ला इज़ा तदैतुम। रब फरमा जेकर तव्हां हिदायत ते आयो त को बिदअती, को राफ़िज़ी, को कादियानी, को यहूदी, को कामरेड, को दीन जो दुश्मन तव्हांखे नुक़सान नथो ॾेई सघे। तव्हां पहिरें नंबर ते पंहिंजो फ़िक्र कयो। बे नंबर ते फमकू अनफुसकुम वालिकुम नारा। पंहिंजो भी फिक्र कयो, पंहिंजे औलाद जो भी फिक्र कयो, पाण खे भी बाहि खां बचायो, पंहिंजे बच्चन खे भी बाहि खां बचायो। पंहिंजे औलाद जो ईमान अकीदो सही बनायो, उन्हनि खे निमाज़ी बनायो। अॼु चङा भला असां जहिड़ा मौलवी राति ॾींहुं वाइज़ पिया कनि, पुट निमाज़ कोन था पढ़नि। मुर्स रात ॾींहुं तबलीग पियो करे, 7 महीना बेरून सालन जा साल तबलीग में लॻो पियो आहे। ज़ाल पर्दो नथी करे, पंहिंजो घर हूंदो लॻो पियो आहे, ॿियनि जो फिक्र। कुरान तो फरमा पहिरें नंबर ते पंहिंजो फिक्र कयो। अॼु वाइदो कयो त पाण निमाज़ पढ़ंदासीं, अकीदो ईमान सही बनायो, रब ते ईमान ऐं यकीन कामिल, गुनाहन खां बचो, इंशाअल्लाह मरण जी देर आहे, जन्नत में पहुचण में देर न आहे। अल्लाह से दुआ है अमल। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। या अल्लाह जेके भी बना रात जे काफ़ी से जे गुज़रण जे बावजूद तुंहिंजो कुरान, तुंहिंजे महबूब जो फरमान ॿुधण जे लाइ वेठा, ॿियो कोई गर्ज़ कोन्हे, तुंहिंजी रज़ा मक़सूद आहे। या अल्लाह सां सभिनी को राज़ी थी, जेकी आया उन्हनि खां बि राज़ी थी, जेकी न आया उन्हनि खां बि राज़ी थी। या अल्लाह जेके वेठा आहिनि उन्हनि खां बि राज़ी थी, जेके वीचारा हलिया विया उन्हनि खां बि राज़ी थी, जेके ज़िंदा उन्हनि खां बि राज़ी थी, जेके फौत थी विया असांजा वॾगा नंढगा मर्द औरत ईमान सां, या अल्लाह उन्हनि खां बि राज़ी थी। जिन दोस्तनि हिन दीनी प्रवाह में जानी माली हिसो वरितो आहे, उन्हनि जे महिनत खे, हिम्मत खे, जज़्बे खे, ताउन के खैरात के कबूल फरमा। उन्हनि जे ज़िंदगी में, सेहत में, रिज़्क़ रोज़ी में, अमल साले में, ईमान में, औलाद में बरकत फरमा।